अस्सलाम वालेकुम। गुलशेट अगर तव्हां सां गॾु आहे। अॼु मुंहिंजे साम्हूं कुझु लोक अदब जा अहम किताब आहिनि। हर भेरे कमीशन में सिंध पब्लिक सर्विस कमीशन में लोक अदब जे हवाले सां हिकु न ॿ सुवाल लाज़मी ईंदो आहे। सो अहम किताब जेके लोक अदब जा आहिनि उन जा लिखंदड़ केरु आहिनि उन्हनि खे ॾिसूं था। हिकिड़ी लिस्ट आहे किताबनि जी। उन में बेलायनि जा बोल, गीच, लोक गीत, रोलियूं, ॾिठूं, मामा, सबरंग, ॻाहनि सां ॻाल्हियूं, किसा ऐं दास्तान, लोक कहाणियूं, 30 अखरियूं। हीअ जेके बि नालाऊं वठी में सभई डॉक्टर नबीश खान बलोच साहब जा किताब तरतीब ॾिनल आहिनि। इन में बेलायनि जा बोल किताब इंतिहाई अहम आहे। उन खां पोइ ॾिसूं था 9 नंबर ते असां किताब आहे लोक अदब जो तहक़ीक़ी जाइज़ो। हीअ डॉक्टर अब्दुल करीम संदेले जो किताबु आहे। बल्कि हुनजी PhD थीसिस आहे। सिंध जो सिंगार जेको आहे डॉक्टर अब्दुल करीम संदेले जो किताबु आहे। ॿियो बि हिकिड़ो किताबु इन नाले सां ई थोरो वेझड़ाई में लॻे थो, सिंधी शाइरी जो सिंगार, नईम नक़वी साहिब जो किताबु आहे। 10 नामो डॉक्टर अब्दुल करीम संदेले साहिब जो किताबु आहे। वींझार इहो डॉक्टर अब्दुल करीम संदेले साहिब जो किताबु आहे। सैर कोहिस्तान, अल्लाह बचायो यार बम समो, गुज़िरियल भेरे 2000 जेको आहे 23 में इहो सुवालु आयो कमीशन में। थी किताबु कंहिंजो लिखियलु आहे। लाड़ जो शेर, इहो अल्लाह बचायो यार मोहम्मद समो साहिब जो किताबु लिखियलु आहे। उन खां पोइ जेको आहिनि किताबु लोक अदब जो इर्तिक़ाई जाइज़ो, अल्लाह बख़्श निज़ामाणी साहिब जो किताबु आहे। सुगंध ऐं सुरहान, इहे ॿई किताब अता हुसैन शाह मूसवी शाह साहिब जा लिखियलु आहिनि। उन खां पोइ आहे थर जी ॿोली, डॉक्टर जबा जोड़ीजो साहिबु। हाणे इन में ॿिया बि किताब आहिनि। उतरादी ॿोली डॉक्टर हिदायत प्रेम जो आहे। शिकारपुर जी ॿोली डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी जो लिखियलु आहे। उन खां पोइ आहे पहाका, इस्तलाह ऐं मुहावरा, इंतिहाई अहम किताबु आहे। लिसानियत जे हवाले सां तोड़े जो लोक अदब जे हवाले सां डॉक्टर मुरलीधर जेटली जो लिखियलु आहे। पहाकनि जी पाड़ डॉक्टर अब्दुल करीम संदेले जो आहे। ऐं ॿियो बि किताबु आहे पहाकनि जी पीड़, इहो भैरोमल महचंद आदवानी जो लिखियलु आहे उहो किताबु। तहक़ीक़ लुगात सिंधी डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहिबु 2021 में इहो सुवालु आयो हो लेक्चरशिप जी टेस्ट में। इहे कुझु अहम किताब आहिनि जेके असांखे यादि करणु खपनि ऐं इन्हनि मां को न को हिकिड़ो लाज़मी सुवालु अची सघे थो कमीशन जे पेपर में।